हज जो रुकने आज़म वक़ूफ़ अरफ़ात अदा कयो पियो वञे। हर पासे लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जूं सदाऊं। कोरोना वायरस खां पोइ पहिरियों भेरो 10 लख हाजी पांधीअड़नि हज जी सआदत हासिल करे रहिया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े वक़्फ़े सां तेज़ ऐं हल्की बरसात। कराची में कोरंगी काज़वे हिकु दफ़ो ॿीहर ॿुॾी वियो। ट्रैफ़िक मुअतल। रोड बंदि थियण सबबि हज़ारें शहरी परेशान। जमपीर वेझो कोयले जी खाण में ॿुॾी वियल नीगर जो लाश हथ न अची सघियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां पोरियतुनि जे फ़ौत थियण ते दुख जो इज़हार। संदसि चवणु आहे त हादसे जूं हक़ीक़तूं साम्हूं आणण लाइ मामले जी जांच कराई वञे। कोयले जी खाणनि में ॿारड़नि खां पोरियो वठण जो सिलसिलो बंदि कयो वञे। डिॼ आहे त पीडीएम ऐं एस्टेब्लिशमेंट मुनसिफ़ाणी चूंड नथियूं चाहिनि। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन ज़रिए धांधली जी 163 तरीक़नि मां 130 मां छुटकारो हासिल करे सघिजे थो इमरान ख़ान। इलेक्शन कमीशन धांधली बाबति इमरान ख़ान जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। तर्जुमान जो चवणु आहे त गद्दारी जा सर्टिफिकेट विराइण सां को इदारो गद्दार नथो बणिजी सघे। इलेक्शन कमीशन पंहिंजा फ़ैसिला आईन ऐं कानून तहत जारी रखंदो ऐं कंहिं दबाव में न ईंदो। मेहरापुर में पहुरियत बिजली जो करंट लॻण सबबि फ़ौत। सुई गैस में भी बिजली जो करंट लॻण सबबि हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। खिपरे में बिजली जो करंट लॻण सबबि 40 वरियनि जो चौकीदार फ़ौत। सिराड़ी वेझो खडवर शाख खे 30 फुट घारो। 100 एकड़ फसल पाणी हेठि। फैज़गंज वेझो पंधरियो वाह खे आरडी 101 वटां 15 फुट घारो। आपाशी अमलो न पहुचण सबबि आबादगार पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण जी कोशिशुनि में रुधल। ऐं घोटकी में कोच ऐं डाडसन में टक्कर सबबि हिकु ॼणो फ़ौत। 7 माण्हू मनी। पीरवसन भरिसां रोड हादसे में हिकु ॼणो हयाती विञाए वेठो।